बिलावल भुट्टो जी ख़ासि हिदायतनि ते मुकेश कुमार चावला समूरी सिंध में अजरक वारी प्लेटुनि जी तारीख़ुनि में वाध करे छॾी आहे। सिंध हुकूमत सूबे में गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि लाइ ख़ासि फीचर रखंदड़ नई नंबर प्लेट हासिल करण जी आख़िरी तारीख़ वधाई छॾी आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मूजिबि ख़ासि फीचर वारी नंबर प्लेट लाइ आख़िरी तारीख़ हाणे 14 अगस्त मां वधाए 31 अक्टूबर 2025 कई वई आहे। इन हवाले सां एक्साइज़ खाते तरफ़ां नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त शहरी 31 अक्टूबर ताईं पंहिंजी गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल लाइ मौजूदा नंबर प्लेटुनि जो इस्तेमाल करे सघनि था। इन खां पोइ ख़ासि फीचर वारी नंबर प्लेट लॻाइण लाज़मी हूंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बिलावल भुट्टो जी ख़ासि हिदायतनि बैदि सिंध में अजरक वारी प्लेटुनि जी तारीख़ 31 अक्टूबर ताईं वधाई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॼु मुकेश कुमार चावला मुलाक़ात कई आहे। इन मुलाक़ात दौरान खातनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मुकेश कुमार चावला खे बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत कई त नंबर प्लेटुनि वारी तारीख़ में वाध कई वञे जे बैदि 31 अक्टूबर ताईं इहा तारीख़ वधाई वई आहे। यादि रहे त इहा तारीख़ में 14 अगस्त ताईं हुई, जेका हाणे 31 अक्टूबर 2025 ताईं वधाई वई आहे।